नाज़रीन, मीरवा गोरचाणी में बेरोज़गारी, बदहाली, महंगाई सबब माण्हू लाचारी, बेवसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इन हवाले से शहरन मेरा टीवी के रिपोर्टर मुज़फ़र नोहानी से विचार हिमरीत वंडिया। असां हिन वक्त मौजूद आहियूं मीरवा गोरचाणी सिटी में, जिते बेरोज़गारी, महंगाई ऐं बदहाली जे करे हिते जा माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। अचो त हिते जे दुकानदार, रेड़े वारनि सां ऐं शहरियुनि सां पाण ॻाल्हि मुहाड़ करियूं त हिननि जा इन बेरोज़गारी ऐं महंगाई जे बाबति कहिड़ा ख़्यालात आहिनि। यो ॿुधायां त हिन वक़्तु जेके आबादगार आहिनि उहे भाड़नि जा रेट एतिरा वधी चुका आहिनि। जीअं फास्ट फोर्स आहे जंहिंमें टेवी अचे थो ऐं DAP अचे थो। इन जा रेट जेके टेवी अॻे जेको 2700-2800 में मिलंदो, उहो हिन वक़्तु 37 खां 3800 रुपए जो थी वियो आहे। ऐं हुन खां पोइ जेको DAP हो, जेको मार्केट में 4200-4300 रुपए जो मिलंदो, हिन वक़्तु माना 5300 खां वठी 5500 ताईं पुॼी वियो आहे। हाणे आबादगार वीचारा ही भाण कीअं अफोर्ड कनि? तंहिंजे करे हींअर पोखाई जो टाइम आहे, मिर्च बि पोखनि पिया, फुटी बि पोखनि पिया, कमंद जो जेको आहे सो हींअर मौसमी कमंद पोखिजी आहे, या जेके मुंडा आहिनि उन में ही फास्ट फोर्स पवे थो। मीरवा शहर में तमाम महंगाई थी वही है, को पुछण वारो कोन्हे। इन खां अलावा हर शइ महंगाई है। ACA DCA कमिश्नर आहिनि, उहे पुछनि ई कोन था। जीअं ॾींहुं शयूं महांगियूं थींदियूं आहिनि। जॾहिं खां ही नया पाकिस्तान आयो आहे, नया पाकिस्तान माण्हुनि खे त ॿोड़े छॾियो आहे। बाबा एतिरी महंगाई जो हद खां वधी गई आहे। हिकिड़ो माण्हू ग़रीब माण्हू आहे, जंहिंजी 18,000 पघार या 16,000 पघार आहे, उहो हिन महंगाई में छा गुज़ारो करे सघंदो। इन खां अलावा तव्हां पाण ॾिसो, ॾींहों ॾींहुं शइ महंगाइयूं थींदी वञे, तेल चढ़ंदो न, हर शइ चढ़ंदो हले। सभ खां वधीक असीं हिननि SP साहब DC कमिश्नर हिनखे अपील करूं था, महिरबानी करे मीरवा शहर में थोरो अचनि, हिते विज़िट करनि। उन खां सवाइ जेके महंगाई आहे उन ते कंट्रोल करनि। पूरो साल वेही खाईंदा घटि में घटि। असीं वज़ीर आला सिंध जनाब बिलावल भुट्टो साहब, तव्हां सेनेट ते सभु कुझु ज़ोर लायो था, पर हीअ जेका महंगाई सिंध में जेको अज़ाब लॻो पियो आहे, इन खे महिरबानी करे कंट्रोल कयो वञे। महंगाई किराने जे हिसाब सां खंड घी वग़ैरह जाम महंगा थी विया आहिनि। खंड 47 खां 4750 रुपया कटो हले पियो। 80-95 रुपया विकिणे पियो मार्केट। असांखे रुपयो 1.5 रुपयो मिले थो फी किलो ते। घी वग़ैरह आयल जाम महांगो थी वियो आहे। आयल 200 कनोला जेको पेवर आहे 272 खां 274 रुपया ख़रीदारी आहे। 280-278 रुपया विकिणो करूं था असीं। साईं भाॼी महांगियूं थी वियूं आहिनि। हाणे जिते सभु भाॼियूं महांगियूं थी वियूं आहिनि, जाम महंगाई जाम थी वई आहे। टमाटा भी हाणे आस्ते आस्ते महंगा थियण लॻा आहिनि। भिंडी, गुआर, मेयो नई भाॼी अचे पई, तमामु जाम महांगी अचे पई। ऐं हिन खां अलावा ॿियो बि जाम महंगाई थी वई आहे। अरूज ते हर शइ महंगाई जाम थी वई आहे। ऐं ग़रीबनि सां ज़ुल्म थिए पियो। हाणे ग़रीब वीचारा केॾां वञनि, जेके 200-250 रुपया दिहाड़ी कमाइण वारा। महंगाई अरूज ते थी वई आहे। भाॼियूं हाणे महांगियूं थी थियनि। आयल, अटा, खंडूं, हर शइ जाम महंगाई थी वई आहे। हुकूमत खां अपील है त महिरबानी करे कुछ महंगाई घटि करे। साईं हाणे अर्ज़ु इहो आहे त महंगाई एॾी थी वई आहे हिन गवर्नमेंट में, जेको ग़रीब माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। 50 जी शइ हुई 75 जी थी वई आहे। अटो 80-90 रुपया थी वियो आहे। खंड 100 रुपया थी वई आहे। आयल 200 खां 250 रुपया थी वियो आहे, जेको बेकार आयल आहे। ग़रीब माण्हू मरनि पिया। गवर्नमेंट अलाए किथे सुती पई आहे। वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। बेरोज़गारी आहे। जेको 300-400 रुपया दिहाड़ी कमाए थो, हुनजो अटो पूरो कोन थो थिए। ही गवर्नमेंट कंदी छा? कैमरामैन सैयद नवाज़ अली शाह सां गॾु मुज़फ़र नोहानी,